Time News Studios. You are watching HBN Bulletin. सिंध में कोरोना वबा सबब बंद कयल कारोबारी सरगर्मियों ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट्स बहाल। घरू खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिनेमा घरनि ते बि पाबंदी ख़त्म। नोटिफिकेशन मूजिबि कारोबारी मर्कज़ हफ़्ते जा 6 ॾींहं सुबुह 6 खां राति 8 वॻे ताईं खोलण जी इजाज़त हूंदी। रुॻो छंछर ते कारोबार राति 9 वॻे ताईं खुलियल रहंदो। ब्यूटी पार्लर्स, जिम ऐं समाजी विथी वारनि रांदियुनि ते बि लॻल पाबंदी ख़त्म। नोटिफिकेशन में वाज़े कयो वियो आहे त सिंध में एक्सपो हॉल्स, बिज़नेस सेंटर्स, शादी हॉल्स ऐं तालीमी इदारा 15 सेप्टेम्बर खां खोलिया वेंदा। दरगाहूं बि खोलण जी इजाज़त। गादी नशीन ऐं ज़िले इंतिज़ामिया गॾिजी SOPs तय कंदा। सिंध हुकूमत JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान जे भाउ ज़ियाउर रहमान खे DC सेंट्रल जो उहिदो छॾण खां रोके छॾियो। कमु जारी रखण जी हिदायत। मुक़ररी ते तनक़ीद बाद वफ़ाक़ संदसि ख़िदमतूं वापसि KP सरकार हवाले कयूं। वफ़ाक़ी सरकार जे नोटिफिकेशन बावजूदि ज़ियाउर रहमान DC सेंट्रल कराची जो उहिदो नाहे छॾियो। माफ़िया हुकूमत खे पाले रही आहे। हुकूमत उन माफ़िया जो छा बिगाड़ींदी? सुप्रीम कोर्ट कराची में सरकारी ऐं निजी इमारतुनि ते लॻल समूरा बिल बोर्ड्स ऐं साइन बोर्ड्स हटाइण जो हुकुम ॾेई छॾियो। शहर में बिल ऐं साइन बोर्ड्स हटाइण जा इख्तियार कमिश्नर हवाले। अदालत रिमार्क्स में चयो आहे त जेकॾहिं कुझु थियो त हुकूमतुनि जो दाणो पाणी बंदि थी वेंदो। कमिश्नर साहब, तव्हां बाइख्तियार आहियो, कार्रवाई करे समूरा साइन बोर्ड्स हटाए छॾियो। कराची खे हर को तबाह करे रहियो आहे ऐं हर को पंहिंजे हिसे जी बाल्टी भरे हलियो वेंदो आहे। लॻे थो सभु माफ़िया बणियल आहिनि। वज़ीरनि खे ॾिसो त मुस्कुराईंदे वॾनि वॾनि गाॾियुनि में घुमंदा आहिनि। सिंध हुकूमत जी रिढ किथे आहे? हर माण्हू माशाअल्लाह लॻायो वेठो आहे। सिंध जो वॾो वज़ीर हेलीकॉप्टर ते घुमी फिरी वापसि मोटी ईंदो आहे। माण्हुनि जी मौत ऐं कराची शहर में सफ़ाई जो ज़िम्मेवार केरु आहे? शहर खे केरु साफ़ कंदो? सुप्रीम कोर्ट जो कराची में हद दाख़िलनि वारे केस जी ॿुधणी दौरान AG सिंध खां पुछाणो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स में चयो त रोज़ानो गटर जे पाणी में ॿारड़ा ॿुॾी फौत थी वेंदा आहिनि। मुंहिंजी गाॾी जो फीथो गटर में फासी पियो हो। लॻे थो कराची जे माण्हुनि सां दुश्मनी आहे। सिंध हुकूमत ऐं लोकल बॉडीज़ जी बि कराची सां दुश्मनी आहे। हाणे एयरपोर्ट ते को बि कमर्शियल कमु न थींदो। सुप्रीम कोर्ट कराची एयरपोर्ट भरिसां सिविल एविएशन अथॉरिटी जी ज़मीन ते पार्क ठाहिण जी हिदायत करे छॾी। CAA खां ईंदड़ हफ़्ते रिपोर्ट तलब। कराची में हिल पार्क जी ज़मीन ते अरियल घर ड्राहिण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स में चयो त PCH सोसाइटी नालनि ते कब्ज़ा करे छॾिया आहिनि। उन्हनि जे करे ई समूरा नाला ख़त्म थी विया। अदालत कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब कंदे चयो आहे त घरनि जे अलाटीज़ जिन खे पैसा ॾिना आहिनि उन्हनि इदारनि सां राब्तो करे सघनि था। सुप्रीम कोर्ट कराची में किडनी हिल पार्क जी ज़मीन मुकमल तौरु ख़ाली कराइण ऐं निजी स्कूल जी इमारत ड्राहिण जो बि हुकुम ॾेई छॾियो। मेयर कराची चवे थो त मूं वटि इख्तियार न आहिनि, पोइ घर वञो। छो मेयर थिया वेठा आहियो? तव्हां कॾहिं घर वेंदो? सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान चीफ जस्टिस जो मेयर कराची वसीम अख्तर खां पुछाणो। मेयर अदालत खे आगाही ॾींदे चयो त संदसि मुदो 28 अगस्त ते ख़त्म थी वेंदो। चीफ जस्टिस चयो त तव्हां हलिया वञो, कराची शहर जी जान छुटी पवे।
कराची जे मेयर मुस्तकिल तौर शहर के तबाह करे छॾियो आहे। शहर लाइ केर बि कुझु नथो करे। मेयर कराची वसीम अख्तर अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त संदसि इस्तीफ़ा सां बि मसइला हल न थींदा। सूबाई ऐं वफ़ाक़ी हुकूमत इख़्तियार जे बहाने सां कराची खे तबाह करे छॾियो आहे। बल्दियाती इदारनि खे मज़बूत करण खां सवाइ कराची जे अवाम जा मसइला हल न थींदा। कराची जो अवाम सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत खे टैक्स ॾेई रहियो आहे। ॿुधायो वञे त उहो पैसो केॾांहुं वियो। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत पार्क लैन रेफरेंस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अनवर मजीद सूधो ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म लागू करे छॾियो। जवाबदारनि तरफ़ां अदालत आॾो ॾोह मञण खां इनकार। एहतसाब अदालत जे जज आज़म ख़ान अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खां पुछियो त तव्हांजी ज़ात कहिड़ी आहे, फ़र्द जुर्म में लिखणी आहे। आसिफ ज़रदारी चयो त हू सिंधी आहे ऐं सिंध जी नुमाइंदगी कंदो आहे। नैब तरफ़ां पार्क लैन रेफरेंस में 61 शाहिदनि जी फ़हरिस्त अदालत में जमा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए पेश थी चयो त हू समूरनि इल्ज़ामनि खे रद्द करे थो। मुंहिंजे वकील जी ग़ैर मौजूदगी में फ़र्द जुर्म लागू कयो वियो आहे। जवाबदार ते फ़र्द जुर्म लागू करण लाइ वकील जी मुआवनत घुर्बल हूंदी आहे। एहतसाब अदालत जे जज मोहम्मद आज़म रिमार्क्स ॾींदे चयो त जी असां अदालती फ़ैसिले में लिखंदासीं त फ़र्द जुर्म लागू करण वक़्तु तव्हांजो वकील मौजूदु न हो। पार्क लैन रेफरेंस जे ॿुधणी 1 सेप्टेम्बर ताईं मुलतवी। नईगाद जे पाणी में ख़तरनाक चाढ़ जे नतीजे में ॿुॾी वियल काछे में 3 ॾींहं बि सवें ख़ानदान फाथल। पाक फ़ौज जी टीमुनि ऐं इंतिज़ामिया तरफ़ां फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण लाइ ऑपरेशन जारी। 150 खां वधीक मुतासिर ॻोठनि मां ॾुराहनि इलाइक़नि में फाथल माण्हू अञा ताईं इमदाद जे ओसीड़े में वेठल। जोही हाई स्कूल में कैंप क़ाइमु थियण बावजूदि मुतासिरनि खे मुंतक़िल न कयो वियो। सहूलियतुनि जी बि अणाट। इंतिज़ामिया खाधे पीते जो सामान मुतासिरनि में न विरहायो। काछे वासी मुतासिर हुकूमती इमदाद लाइ दरबदर। इंतिज़ामिया मुतासिरनि जे खाधे पीते जो सामान रस्ते ते उछली छॾियो। मुतासिरनि चयो आहे त केतिरा ई घर तबाह थी विया आहिनि। आबादी वारनि इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे। माल जो चारो ख़तमु थी वियो आहे। मुतासिरनि तरफ़ां इंतिज़ामिया खे सार लहण जी अपील। घरनि में अंदरि पाणी आहे, घणी जायूं फाटी पियूं आहिनि, कचा घर किरी पिया आहिनि। जेको माल जो चारो आहे पोइ उहो ख़तमु थी वियो। घणा कोट किरी पिया आहिनि। घणनि में घणो नुक़सानु आहे। हिन महिल बि 4 फुट 5 फुट में पाणी जेका आहे उहा बीठो आहे। हर घर जे तव्हां अंदरि वेंदो तव्हांखे पाणी पाणी नज़र ईंदो। चइनि जॻहियुनि ते कट आयो आहे, पाणी तमामु घणो निकिरी वियो आहे ऐं निकिरे पियो थो, पर तॾहिं बि पाणी में लास्ट कोन्हे को। साईं जेकॾहिं सूरत हाल इहा ई रही, जेकॾहिं इन ते को कमु न थियो त जोई खे नुक़सानु आहे। पहिरियों जेको वॾो जेको घारो आहे उहो 3-4 कलाकनि में बंदि थी वेंदो। त जेके परते थोरा नंढा नंढा पियल आहिनि त उन्हनि ते पोइ असांजी मशीनरी जेका आहे आराम सां उते पोइ मोटर बुल थी वेंदी त असां पोइ अॻिते फर्दर कमु कंदासीं। ऐं उम्मीद आहे त सुभाणे शाम ताईं सभु जेके घरानी बंदि थी वेंदा। जंहिं ऑफिसर बि कोताही कई आहे उनखे स्पेयर न कयो वेंदो ऐं इंक्वायरी हले थी ऐं इनशाला तमामु जल्द उनजा मीडिया सां डिस्कस कंदा शेयर कंदासीं। जोही में FP बंद ते पाणी में लाथ अची वई। पाणी जे सतह घटिजण बाद FP बंद खे मुख़्तलिफ़ हंधनि ते पयल घारा ॿधण लाइ कोशिशूं तेज़। आपाशी खाते जूं टीमूं गरी मशीनरी ज़रिए घारा ॿधण में रुधल। आपाशी खाते जे वज़ीर सुहेल अनवर सियाल घारनि जे दौरे बाद टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे सुभाणे ताईं समूरा घारा ॿधण जी दावा कई ऐं चयो त FP बंद खे घारा लॻण बाद थियल लापरवाही जी जांच कई पई वञे। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। जाबलू पट्टी ते तेज़ बरसात बलोचिस्तान में भी तबाही मचाए छॾी। नसीराबाद, सिब्बी, बोलान ऐं झलमक्सी में 300 खां वधीक ॻोठ मुतासिर। पाणी जो तेज़ वकिरो केतिरा ई कचा घर ऐं चौपायो माल लोढ़े वियो। परे वारनि इलाइक़नि में केतिरा ई माण्हू फाथल। पाक फ़ौज ऐं मक़ामी इंतिज़ामिया जूं टीमूं रेस्क्यू ऑपरेशन में रुधल। कोयटा ऐं सिब्बी में ज़मीनी राब्तो काटा थियण बाद रेलवे खाते तरफ़ां मुसाफ़िरनि लाइ शटल ट्रेन हलाइण जो फ़ैसिलो। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर ॼाम कमाल तरफ़ां सिब्बी डिवीज़न जे मुतासिर इलाइक़नि जो दौरो। इंतिज़ामिया तरफ़ां खेसि बोर्ड ऐं उन जे नतीजे में थियल नुक़सान बाबति ब्रीफिंग।
बैरूत धमाकनि ख़िलाफ़ अवाम जे सख़्त रद्दअमल ऐं एहतजाज बाद लिबनानी हुकूमत गोॾा खोड़े छॾिया। अरब मीडिया दावा कई आहे त वज़ीर आज़म हसन दीब काबीना समेत इस्तीफ़ा ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। कुझु देर में क़ौम खे ख़िताब दौरान लिबनानी वज़ीर आज़म इस्तीफ़ा जो ऐलान कंदो। बैरूत में ख़ौफ़नाक धमाकनि में 150 खां वधीक माण्हू दिलि जो शिकार ऐं 5000 खां वधीक ज़ख़्मी थिया हुआ। धमाकनि वारे हंधि तबाही मची वई हुई। सिंध में कोरोना वधीक 10 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 278 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में वायरस सटियलनि जो अंग 1,24,127 थी वियो। वॾे वज़ीर कोरोना जा नवां अंग अखर जारी कंदे चयो आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कराची में 93 नवां केस ज़ाहिर थिया। कंबर में 18, सखर में 13, हैदराबाद, दादू ऐं ख़ैरपुर में वधीक 12 शहरी कोरोना जो शिकार। सांगड़ में 9, शिकारपुर में 11, शहीद बेनज़ीराबाद ऐं ठट्टो में 8 नवां केस ज़ाहिर। लाड़काणे जे चाणका अस्पताल जे MS ऐं ठेकेदार में टेंडर जे मामले तां झेड़ो। MS इरशाद काज़मी पुलिस घुराए ठेकेदार मुजीबुर रहमान तुनियो खे गिरफ़्तार कराए छॾियो। ठेकेदार इल्ज़ाम मणियो आहे त MS 25 लख रुपया रिश्वत घुरी, इनकार तां ठेको रद्द करे छॾियो। लिखत में ठेको रद्द करण जी घुर करण तां MS बदअख़लाक़ी कई ऐं पोइ पुलिस घुराए गिरफ़्तार करायो। MS ठेकेदार जा इल्ज़ाम रद्द कंदे चयो आहे त टेंडर कंहिं हिकु शख़्स जे क़बूलण या इनकार करण सां मंज़ूर नाहे थींदो। टेंडर जारी करण लाइ सरकारी कमेटी हूंदी आहे। ठेकेदार टेंडर जे मामले में रुखनो विधो ऐं ॿाहिरि निकिरी अजायूं दाहूं कयूं। लाड़काणो भरिसां 10 वरनि जी नींगरी सां मुबैना इज्तिमाई ज़्यादती जो केस दाख़िल। कोर्ट यार मोहम्मद खोखर जे रहवासी मेहल खोखर इल्ज़ाम हयो आहे त संदसि धीउ सां जवाबदार जमील ऐं जानी खोखर इज्तिमाई ज़्यादती कई आहे। धीउ जो मेडिकल चेकअप कराए जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। पुलिस चयो आहे त मामले जी जांच कई थी वञे। केस में नामज़द जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। एडिशनल IG सखर टाइम न्यूज़ हुमायूं शरीफ़ जे रिपोर्टर इमदाद फहमर ते पुलिस जे वेशियाणे तशद्दुद जी जांच करे SHO मेहदी रज़ा टालपर ऐं ॿियनि अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो हुकुम ॾेई छॾियो। ASP कामरान ज़रकोन जांच ऑफिसर मुक़रर। सिंध जर्नलिस्ट काउंसिल सूधो ॿियनि सहाफ़ती तंज़ीमुनि हुमायूं शरीफ़ में पुलिस गर्दी जी मज़म्मत कंदे चयो आहे त SHO ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज बणिजी वेंदी। हर हर जन्म वरबो वठी हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो मिठा महरान में मिलबो खत्म ऊंधाए की बिजली खत्म ऊंधाए की बिजली चिट्ठी चांदान में मिलबो मिठा महरान में मिलबो। सिंध जे अरडे पुट शहीद बशीर ख़ान कुरैशी जी 61वीं सालगिरह मल्हाई पई वञे। शहीद बशीर कुरैशी जी सालगिरह जे मौक़े ते जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी अॻवानी में मरकज़ी क़यादत रतोदेरो में संदसि मज़ार ते हाज़िरी भरींदी। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शहीद बशीर कुरैशी खे भेटा पेश करण लाइ तक़रीबनि जा इंतज़ाम। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी चयो आहे त सिंध हिन वक़्तु केतिरनि ई मसइलनि में घेरियल आहे। असां अदम तशद्दुद जे रस्ते ते हलंदे शहीद बशीर कुरैशी जीअं जिद्दोजहद करण जा हामी आहियूं। मुल्क में सोन लाॻीतो महांगो थियण बाद सस्तो थियण लॻो। फ़ी तोलो अघ में 3000 रुपया लात। सोन जो फ़ी तोलो 1,29,000 रुपया थी वियो। चीनी ऐप टिकटॉक हिकु ज़हरीलो नशो आहे। माइक्रोसॉफ्ट जे बानी टिकटॉक जी ख़रीदारी जी मुखालफ़त करे छॾी। माइक्रोसॉफ्ट पारां टिकटॉक ख़रीद करण वारे इतला ते बिल गेट्स चयो त ख़बर नाहे त इन डील जो छा थींदो, पर माइक्रोसॉफ्ट टिकटॉक ख़रीद न करे त बहितर हूंदो। बिल गेट्स हिन वक़्तु माइक्रोसॉफ्ट कंपनी जो सलाहकार आहे। ऐं जेकॾहिं जज़्बो जवान हुजे त कुझु बि मुमकिन आहे। फैसलाबाद जे नंढड़े ॻोठ जो रहवासी शान अली ॿिन्ही ॿाहुनि खां महरूम हूंदे बि
स्नोकर जो बहितरीन रांदीगर आहे। संदसि स्नोकर खेॾण वारी वीडियो सोशल मीडिया ते धूम मचाए छॾी। हू कुल्हनि ऐं मुंहुं ज़रिए कंहिं माहिर रांदीगर जीअं स्नोकर खेॾे थो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।